शाह लतीफ़ जो हिकिड़ो शहर आहे जेकॾहिं ग़लती थी वञे तव्हां वॾा अदीब ई दानिशवर ठाहियो माफ़ी कजो। शहर आहे हिकिड़ो त हलो हलो कोरीअ नाज़ुक दिन जो ॾींहुं गॾनि सारो ॾींहुं छिनण मोरनि सिखियो। आउं जमहूरी पार्टी तरफ़ां सच वेलफेयर जो निहायत शुक्रगुज़ार आहियां त हुन हिकु बहितरीन ऐं आला क़िस्म जो इंसान ऐं लेखक ऐं शाइर साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम खे असां सां मिलायो आहे। ऐं इन करे हिकु दफ़ो वरी सच वेलफेयर जो ख़ुशूसत अब्दुल वार सुमरे जो ऐं ख़लील चांडे जो शुक्रगुज़ार आहियां त अहिड़े पीरी प्यारे खे असां सां मिलायो। डॉक्टर मुश्ताक़ुल साहब आहे, साईं लाचानी साहब आहे, बलोच साहब आहे, ॿिया जेके दोस्त आया आहिनि हेठि मथे सभु क़ाबिल एतिराम आहे। असां चवंदा सिंध धरती तमामु ज़रख़ेज़ धरती आहे, हिन तमामु वॾा माण्हू पैदा कया आहिनि, पर उन धरती में हिकिड़ो हीउ खितो जेको सचल जो आहे हीउ बि इंतिहाई ख़ुशनसीब खितो आहे जंहिंमें तमामु नामवर माण्हू रहनि था। ऐं हिन प्लेटफॉर्म तां असांखे इहे दोस्त मिलाइनि था ऐं असां उन्हनि खे ॿुधूं था, उन्हनि खां सबक़ु हासिलु कयूं था। साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम जहिड़ा शख़्सियतूं असां सां मिलनि थियूं। मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि, साईं जे शइ खां मुतफ़िक़ आहियां ऐं उहो चवंदो रहंदो आहियां, सदाईं जुगारींदो रहंदो आहियां त साईं जेका ॻाल्हि पंहिंजी शाइरी में कई आहे त तो बिना सुहिणा मां कुझु बि न आहियां, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे पंहिंजे प्यार जे लाइ, पंहिंजे प्यारे माण्हू लाइ। पर आउं चवां थो सियासी वर्कर जी ज़िद में त साईं चयो आहे त आउं तो बिना सुहिणा कुझु बि न आहियां, असीं सिंध धरती जा माण्हू तव्हां बिना कुझु न आहियूं। इन करे तव्हां आहियो, तव्हांजी लिखड़ियूं आहिनि, तव्हांजी शाइरी आहे, तव्हांजो अदब आहे त असां बि आहियूं, असां बि जीअंदासीं, असांखे बि राहूं मिलंदियूं, असांखे बि गस मिलंदा। इन करे तव्हांजो हुजणु असांजे लाइ उत्साह आहे, असांजे लाइ सबक़ु आहे, राह मशिल आहे। इन करे हिकु दफ़ो अव्हांखे वाधायूं, अव्हांजा वॾा कुर्ब, वॾी महिरबानी। वॾी महिरबानी गुलाम कंबर राजाणा साहब। हाणे मां गुज़ारिश कंदुमि ज़िया अपने साहब खे त उहो अचे ऐं हमेशह महफ़िलुनि में पाण खे बचाए